असां व्यूअर्स उम्मीद है खैरियत सां हूंदो भाई। कुछ देर पहिरीं ही मूं पोस्ट छॾी हुई त अॼु मुंहिंजी वॾी धीउ आहे माशाल्लाह निशवा, उन जी अॼु परफ्यूम ब्रांड जी लॉन्चिंग। सो नंढड़ी पार्टी जेम खाना हैदराबाद ते मौजूद असीं हिन वक़्तु, ऐं केक सां ही कटे थी मैडम साहिबा असांजी। दोस्तों सां लाइव ॾेखारियो ही परफ्यूम जी जेको आहे वीडियो सां ॾिठियूं हुयूं, पर ही हुनजी पैकिंग आहे। ऐं हीअ परफ्यूम ॿिनि वेरियंटनि में जेको आहे परफ्यूम हिन लॉन्च कयो आहे, लेडीज़ ऐं जेंट्स में। सो चले भाई, ताड़ियूं थियनि, ताड़ियूं, क्लैपिंग 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 अजमीर। चलो भाई, मुबारक जर्नलिस्ट आगे। चलो जी, थोरो अलिशबा सां ॻाल्हायूं था। अलिशबा, कीअं ज़हन थियो भला ऑनलाइन कम खां पोइ वरी परफ्यूम जी लॉन्चिंग अचानक, ये शयूं कीअं थोरो ॿुधाए ॾियो असांखे। हर शइ ज़रूरी आहे। मुंहिंजो चवणु इहो आहे त फस्ट अर्न देन इन्वेस्ट। मुंहिंजो ऑनलाइन कमु करण जो मक़सदु इहो हुयो त इंसानु कुझु पहिरीं अर्निंग करे वठे, उहा इन्वेस्ट करे त उहो वधीक सुठो आहे। पेरेंट्स खां वठी या फैमिली खां वठी इन्वेस्ट कयूं ऐं उन खां पोइ लॉस थिए या को बि अहिड़ो सीन थिए त उन में ताना अलॻि ॻाल्हियूं अलॻि ॿुधणियूं पवंदियूं आहिनि। त मूं पूरो 1 ईयर ऑनलाइन बिज़नेस कयो, जंहिंमां मां काफ़ी अर्न कयो, उनखे सेव करे मां इन्वेस्टमेंट कई आहे। एंड पंहिंजो नेम हुजणु खपे, ऐं हिकु सुठे वे में अगरि असांजो नेम थिए थो त इहा असां लाइ इलाही सुठी ॻाल्हि आहे। अॼुकल्ह जे दौर में स्पेशली छोकिरियुनि खे इंडिपेंडेंट थियणु खपे। पहिरीं हूंदो हुयो त छोकिरा इंडिपेंडेंट हुजनि, पर हाणे इहो आहे त छोकिरियूं इंडिपेंडेंट हुजनि। अच्छा, केतिरो भला हिन में इन्वेस्टमेंट स्टार्टिंग में केतिरो थियो आहे, थोरो इहो ॿुधाए। ॿियूं बि असांजूं जेके छोकिरियूं हूंदियूं उन्हनि खे कुझु सिखण लाइ मिली वेंदो। 250K इन्वेस्टमेंट मां स्टार्टिंग में फ़िलहाल कई आहे। 2.5 लख रुपया तक़रीबन। 2.5 लख ठीकु आहे। बिकॉज वेबसाइट साइट जेको अगरि मां हींअर उन्हनि छोकिरियुनि खे इहो हिंट ॾींदमि त वेबसाइट साइट न वञिजे फ़िलहाल। तव्हांखे अगरि कंफर्म हुजे त हा असांखे काफ़ी ऑर्डर्स मिलंदा त पोइ तव्हां वेबसाइट साइट वञो। इन में तव्हां घटि इन्वेस्टमेंट, वेबसाइट जे बग़ैर तव्हां घटि इन्वेस्टमेंट में पंहिंजो कमु स्टार्ट करे था सघो। पर घटि में घटि 2.5 लख या हिन में वेबसाइट वग़ैरह आहे? जी 2.5 लख में वेबसाइट बि आहे ऐं सॼो हर शइ आहे, लोगो वग़ैरह। कोशिशि कजे त हर शइ पंहिंजो पाण जी तरफ़ कोशिशि कजे, पर अगरि ॿाहिरां तव्हां करायो था त घटि पैसनि में कोशिशि कयो, छो त कमु उहो ई हूंदो आहे। बट कोशिशि कयो जेके जंहिंजो स्टार्टअप आहे तव्हां उन्हनि खां पंहिंजो कमु करायो। लोगो थी वियो, वेबसाइट थी वियो, वेब डेवलपिंग थी वई। त स्टार्टिंग बिगनर्स जेके आहिनि तव्हां उन्हनि खां पंहिंजो कमु करायो। इन में तव्हांखे इलाही फ़ाइदो मिलंदो। वधीक जेके प्रोफेशनल आहिनि उन्हनि जा रेट्स बि वधीक हूंदा आहिनि, लॉस थियण जो बि इलाही हद तक। अच्छा, छा भला स्टार्टिंग प्राइस वग़ैरह छा रखी आहे? ॿियो हुन जा कुझु टेस्टर वग़ैरह बि आहिनि तव्हां वटि? छा आहिनि हुन जे बारे में ॿुधाइजो, हुनजी क़ीमत वग़ैरह जे बारे में ॿुधाइजो असांखे। जी बिल्कुलु, टेस्टर जी प्राइस हूअं त 5 ml टेस्टर 200 आहे, पर अगरि केरु सिंध जा मोती जा रेफरेंस सां ईंदो त हुनखे वटि 200 वारो टेस्टर 100 में मिलंदो। एंड उन खां अलावा परफ्यूम जी प्राइस हूअं त 1550 आहे, बट अगरि केरु सिंध जे मोती जे रेफरेंस सां ईंदो त हुनखे 1350 में परफ्यूम मिलंदी आहे। 1350 में? जी, ॿई वेरिएंट। अच्छा, घणा ॿई वेरिएंट? 2 वेरिएंट आहिनि जी, हिकु रॉयल डिज़ायर, फेरी टेल। रॉयल डिज़ायर जेंट्स जे लाइ आहे ऐं फेरी टेल लेडीज़ जे लाइ। ॿिन्हिनि जी प्राइस सेम आहे। अच्छा, कीअं राब्तो भला कीअं थिए तव्हांजो ॿुधायो? असांजो टिकटॉक पेज आहे ज़ेमिश एंड ज़ेम सेंट्स, ॿई अकाउंट्स आहिनि। उन खां अलावा इंस्टा ते बि ज़ेमिश एंड ज़ेम सेंट्स, उन खां अलावा फेसबुक ते ज़ेमिश स्टोर जे नाले सां। एंड उन खां अलावा व्हाट्सअप कैटलॉग ठहियल आहे 0319398023। व्हाट्सअप ते बि तव्हां जस्ट कैटलॉग में पंहिंजो प्रोडक्ट एड कयो ऐं पंहिंजो एड्रेस सेंड कयो। बाक़ी ॿिए कंहिं शइ जो रिप्लाई न वेंदो? न, बिल्कुलु कंहिं बि शइ जो रिप्लाई न वेंदो। पोइ तव्हांजो हाय हुजे, अस्सलाम वालेकुम हुजे या का बि क्वेरी हुजे, कंहिं बि शइ जो रिप्लाई न वेंदो। जेको बि तव्हांखे क्वेश्चन करिणो आहे तव्हां टिकटॉक ते कमेंट में कंदा त तव्हांखे रिप्लाई मिली वेंदो। उन खां अलावा व्हाट्सअप ते कंहिं बि शइ जो तव्हांखे रिप्लाई न मिलंदो, जस्ट ऑर्डर वठो। छा भला मैसेज छा ॾींदो अॼुकल्ह जी छोकिरियुनि खे या नियाणियुनि खे अगरि ॾियणु चाहियो को मैसेज? अॼुकल्ह जी छोकिरियुनि खे बि हिकु मैसेज ॾींदमि, ऐं हुन सां गॾु पेरेंट्स खे बि हिकु मैसेज ॾींदमि त जीअं तमामु मूंखे सपोर्ट कयो आहे, सभिनी पेरेंट्स सां मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त पंहिंजी धीउनि खे इलाही
हद खां वधीक सपोर्ट कयो। तव्हां जेको उनखे सपोर्ट कंदा उनखे उहा ई मोटिवेशन मिलंदी। बाक़ी ॿाहिरि जे माण्हुनि जी तव्हां ॻाल्हियुनि ते वेही पंहिंजी छोकिरियुनि खे पोयां कंदा त कॾहिं बि उहा छोकिरी अॻियां न वधी सघंदी। ऐं छोकिरियुनि खे इहा मां सजेशन ॾींदमि त बाक़ी कमु साइड ते रखी अगरि सुठे वे में पंहिंजो नालो ठाहिण जी कोशिशि कनि, इन में ई उन्हनि जो फ़ाइदो आहे। बाक़ी त बसि टाइम वेस्ट आहे। अलिशमा इन्हनि सभिनी शयुनि सां पढ़ाई डिस्टर्ब न आहे थी? थोरो इन जो बि ॿुधाइजो असांखे। पढ़ाई डिस्टर्ब थींदी आहे पर मां पंहिंजे वेकेशन्स में कयो आहे, त इन करे मुंहिंजी पढ़ाई एतिरी डिस्टर्ब न आहे थी। मां जेतिरो पंहिंजी पढ़ाई में ई दिलि लॻाईंदी आहियां ओतिरो ई मां पंहिंजे बिज़नेस साइड में लॻाईंदी आहियां। ऐं मुंहिंजो चवणु इहो आहे त अगरि तव्हां बिज़नेस कयो था त स्टडी खे अञा वधीक फोकस कयो, ताकी स्टडी तव्हांखे हेल्प कंदी तव्हांजे बिज़नेस में। ज़ाहिर कुझु मुश्किल वक़्तु बि आया हूंदा हिन दौरान। मुंहिंजो फ्लॉप थी वियो हुयो, बट हिमत न हारिजे, कंदे रहिजे त कॾहिं न कॾहिं सक्सेस मिली वेंदी आहे। उन छा सिखियो जेको फ्लॉप तव्हांजो थियो ब्रांड, उन खां पोइ छा उन मां सिखियो ऐं हिन में छा बहितरी आई जो हाणे? जी अलिश, पंहिंजो क्वेश्चन रिपीट कयो। क्वेश्चन ते कहिड़ी मुश्किलातूं आयूं? जी, तव्हां पुछो पिए त ब्रांड फ्लॉप थियण जो रीज़न छा हुयो। अच्छा, जेकी हू चवंदा आहिनि त जो दिखेगा वो बिकेगा, त जेकी मूं लास्ट परफ्यूम लॉन्च कई हुई मुंहिंजो सॼो फोकस उन ते फ्रेग्रेंस ते हुयो त फ्रेग्रेंस सुठी थियणु खपे। मां न बॉटल ते एतिरो ध्यानु ॾिनो, न बैग्स ते, न बॉक्सिस ते, न पैकिंग ते, ऐं न ई प्रमोशन्स ते। मुंहिंजो चवणु इहो हुयो त जेको थींदो अलाह कंदो ॾिसियो वेंदो। पर हींअर जेको मां कयो आहे उनजी पैकिंग मटेरियल ते मूं इलाही फोकस ॾिनो आहे, प्लस लास्टिंग ते मूं फोकस ॾिनी आहे, बॉटल्स ते मूं फोकस कयो आहे। लास्टिंग हिन परफ्यूम जी तव्हांखे 8 आवर्स मिलंदी, ठीकु आहे। उहो अकॉर्डिंग टू रिव्यूज़ 12 आवर्स आहे, बट असां जेके रखी आहे उहा 8 आवर्स आहे। एंड बसि इहा ई आहे त पंहिंजो पैकिंग ते इलाही फोकस कजे। अगरि को बि तव्हां बिज़नेस कयो था, फ्रेग्रेंस सुठी हूंदी त पोइ तव्हां सम्झो पैकिंग इहे शयूं न माने नथियूं रखनि। न त ॾिसो, असांजो कमु ऑनलाइन आहे। अगरि असांजो फिज़िकली कमु हुजे त उन में तव्हांखे पैकिंग मैटर नथी रखे। ऑनलाइन कम में इहो हूंदो आहे, माण्हू ॾिसंदा आहिनि त शइ आहे कहिड़े टाइप जी, हुनजो तव्हांखे पैकिंग हुनखे इम्प्रेस कंदो तॾहिं तव्हां वटि ऑडर्स ईंदा, बाक़ी हुन आहे। व्यूअर्स, उम्मीद कयां थो हीअ नंढड़ी कोशिशि ज़रूरु पसंदि आई हूंदी। ज़ाहिर आहे मुश्किल वक़्तु ऐं हमेशह मुश्किल वक़्त खां पोइ ई आसानियूं ईंदियूं आहिनि। त रिश्वा ज़ाहिरी मुंहिंजी वॾी धीउ आहे सभिनी में, ऐं मूं त हुनजी हर तरह सां सपोर्ट कई आहे। सो हीअ हिकिड़ी नंढड़ी ब्रांड हिनजी आहे ऐं सम्झां थो त फ्रेग्रेंस वाकई तमामु ज़बरदस्त आहे। सो ऑडर लाइ तव्हांखे ज़ाहिरी नंबर हुन डिस्क्रिप्शन विझी थो छॾियां, तव्हां वठी सघो था ऑडर, ऐं हिनखे टेस्टर बि ट्राई पिण करे सघो था। ऐं पंहिंजो ख़्यालु रखिजो, मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो, मुंहिंजे हिन वीडियो खे शेयर लाज़मी कजो। वरी ॿिए के लाइव प्रोग्राम सां गॾु माशूक अली मगवाण, महिरबानी माशूक, जावेद अली सुमरो, हुनजी महिरबानी जी। माशूक मटियारी जो हिकिड़ो होनहार छोकिरो आहे, अलाह साईं हुनखे वधीक कामयाबी ॾे। मुंहिंजे प्रोग्राम खे लाज़मी शेयर कजो ताकी ॿियनि असांजी न्याणी ताईं वञनि ऐं हुनजी कुझु उन्हनि जी हिम्मत अफ़ज़ाई थिए। अलाह हाफ़िज़।